कविता जो उन्वान आहे हलवाई ऐं सिंधी शाइर। हलवाई ऐं सिंधी शाइर। जीअं कयुमि कविताउनि जो मजमूओ पूरो, सोचियुमि हाण छपाइण जो को बिलो कजे। इश्तिहार हथ कजनि पनो सस्तो वठिजे, सस्ती प्रेस ॾिसी मजमूओ छपण ॾिजे। सभ खां पहिरीं इश्तिहार लाइ होतूमल हलवाईअ जे हट ते पहुतुसि मां। कुर्ब प्यार मां मूंखे विहारे पेशल चांहि घुराइण ख़ातिर हकल कई होटल वारे खे। मूंखे चयाईं भली पधारिया, जी आया निच आया साईं, शायदि मूंखे ॻंढ जो गूढ़ो ख़रीदार ख़ासो सम्झाईं। ॾकंदे ॾकंदे धीरे धीरे अर्ज़ु कयो मूं, मुंहिंजा साईं मां हिकु सिंधी शाइर आहियां, सोचियो अथमि कविताउनि जो मजमूओ छपायां। ॿुधंदे मुंहिंजो अर्ज़ु हथनि मां खुरपो खिसकी पियुसि किरी। ॿुधंदे मुंहिंजो अर्ज़ु हथनि मां खुरपो खिसकी पियुसि किरी। कैंसिल करे चांहि जो आर्डर मूं ॾे शूके आख़िर भुणकियो। सुबुह सवेरो ॿीणीअ खां अॻु सिंधी शाइर जो दर्शन थियो। हाणे समूरो ॾींहुं सुञो सखणो ई कटिबो। मूंखे चयाईं हा फरमायो, मञुमि त सिंधी शाइर आहियो, लेकिन हलवाईअ जे हट ते कहिड़े कम सां आया आहियो। चयुमि ही सिजी साईं, मूंखे खपे तव्हांजो इश्तिहार, जीअं थिए तव्हांजी मशहूरी, सॼे शहर में रुगो तव्हांजी हले मिठाई दाल ऐं पूरी। मूंखे चयाईं शाइर साहिबु, छा लाइ तुंहिंजी कलथड़ी ऐं मत किथी आहे? शिकिल मंझां त शरीफ़ लॻी थो। शायदि कंहिं बुण वारे घर जो छोकर आहीं, अड़े कवि बणी छो आहे कंहिंजो थो नालो ॿोड़ी। ॿियो को धंधो की न सुझी छो आहे? ॿियो को धंधो की न सुझी छा? कंहिंजो वञी कुसंग कयो जो कविताउनि जी कला पिराए। केरु गुरू अथई? ॾकी चयुमि गोवर्धन भारती। मूंखे चयाईं हाणे सम्झुमि हक़ ते बेड़ो ॿुॾो अथई। मूंखे चयाईं हाणे सम्झुमि हक़ ते बेड़ो ॿुॾो अथई। अड़े हू त छड़ो आहे, तूं त बचनि ॿारनि वारो आहे। वञी शरीफ़नि वांगुरु धंधो धाड़ी कर, थी सटोड़ी खाए पसारी या कपिड़े जो थी वापारी। छॾे शाइरी नोट कमाइण जी कर कार, सचो सिंधी बणिजी कर धंधो वापार। असीं त आहियूं सिंधी ॼाणू नोट कमाइण, अदब कला में पंहिंजो छा आहे? असीं त आहियूं सिंधी ॼाणू नोट कमाइण, अदब कला में पंहिंजो छा आहे? शाइर बणिजी पंहिंजो आईंदो न बिगाड़। पंहिंजो सोच न सोच मगर ॿारनि जो कुझु आईंदो सोच। जे तुंहिंजे ॿारनि में विछड़ी वेई कविता जी बीमारी, तुंहिंजूं ईंदड़ पीढ़ियूं तोखे पिटणा ऐं पारा था ॾींदियूं, हर्फ़ पिटी ॾियूं। इन लाइ प्यारा कन लाए ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, इश्तिहार जे बदिरां तोखे दान चंदो या ओधर ॾींदुसि। पान बीड़ीअ जी पिड़ी लॻाए वञी कमाए। मुंहिंजी ॻाल्हि हीअं सां सोचे यार हंडाए, कविताउनि जा किताब छपबा रदीअ में मूं वटि ई ईंदा। त हिन लाइ मुंहिंजी सुहिणी अथई सलाह, खूह में पैसा उछलाइज पर की न छपाइज कविताउनि जो को बि किताब। छॾ वीचारण मुंहिंजा भाव, वठी दाल ऐं पूरी खाओ। पूरीअ जे पने ते जीअं ई नज़र पियुमि, दिलि मां निकिरी आह वियुमि। पनो पननि खां हुओ निरालो, लिखियल पने ते हो ही नालो, सुर ससुई शाह जो रसालो। वाह वाह, छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे। पढ़ंदे पढ़ंदे ॼण त हयुमि कंहिं दिलि में भालो। हलवाईअ जा लफ़्ज़ कननि में ॿुरण लॻा, त असीं त आहियूं सिंधी ॼाणू नोट कमाइण, अदब कला में पंहिंजो छा आहे? सोचियुमि उन ॾींहुं छॾे शाइरी, सोचियुमि उन ॾींहुं छॾे शाइरी, ॿारनि बछड़नि खे बि संभालियां, पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो पेट बि पालियां। उन ॾींहुं पंहिंजो कलम भञी मूं हलवाईअ जी ॿरंदड़ भठीअ में उछलायो। उन खां पोइ किताब छपाइण जो मूंखे वीचार न आयो। उन खां पोइ किताब छपाइण जो मूंखे वीचार न आयो।